नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट तबी बुनियादनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सदर आसिफ अली ज़रदारी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत आसिफ अली ज़रदारी जी ज़मानत 1 करोड़ रुपयनि जे मचलकनि एवज़ मंज़ूर कंदे खेसि ज़मानत मचलका दाख़िल कराइण जी हिदायत कई है। यादि रहे त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जाली बैंक अकाउंट केस में जुडिशनल रिमांड ते अडियाला जेल में क़ैद हो, जंहिंजी तबियत ख़राब थियण सबबि खेसि 23 अक्टूबर ते पेम्स मुंतकिल कयो वियो, जिथे हींअर ताईं इलाज हेठ है। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी तबी बुनियादनि ते ज़मानत जे लाइ दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल कई वई। कुछ ॾींहं अॻु इस्लामाबाद हाई कोर्ट आसिफ अली ज़रदारी जे लाइ पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ द मेडिकल साइंस पेम्स अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट MS खे नओं मेडिकल बोर्ड जोड़ण जो हुकुम ॾिनो हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।